जी तो नाज़रीन इन वक्त असां मौजूद आहियूं बुकीना शरीफ शहर में, जिते पब्लिक हेल्थ खाते जी नाली सबबि गटर नाली जो पानी रोड ते दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे, जंहिं करे राहगीर रहवासी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त हिननि जो छा चवणु आहे। पब्लिक हेल्थ खातो जेको आहे सो करप्ट तरीन इदारो आहे, जंहिंमें बुकीना शरीफ खे जेकॾहिं ॾिठो वञे त हिते करोड़ रुपयनि ताईं जा कम थिया आहिनि, पर उन्हनि में नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियो आहे, ॿ नंबरी थी आहे। हीअ जेका सूरत हाल तव्हीं रोड जी हींअर ॾिसो पिया, सो बुकीना शरीफ जे डिस्पोज़ल जी लाइन आहे जेका तक़रीबन 3 खां 4 महीना थिया आहिनि, जंहिंखे टुटल आहे। ऐं ही शहरनि खे ॾिसो पिया केतिरी तकलीफ़ पई पहुचे, त हिननि खे इन शइ जूं शिकायतूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। सोशल मीडिया ते बि इन हवाले सां आवाज़ उथारियो वियो आहे, पर ही मुकमल तौर ते इन शइ खे नज़रअंदाज़ करे वेठा आहिनि। जो बुकीना शरीफ में असीं बीठल आहियूं, ही रोड जेको आहे त 24 कलाक पाणी बीठो आहे, असां ॿार बच्चो खणी वञी कोन था सघूं, तमामु तकलीफ़ लॻी पिया आहिनि। रोड जो को मसइलो हल कयो वञे, पाणी जो नेकाल जो पासो हिकिड़े पासे कयो वञे, असीं ॿार बच्चो खणी वञी कोन था सघूं। ॿार बच्चो खणी वञूं था त असांजूं गाॾियूं ॿियूं थियूं पियूं आहिनि, ॿार किरायो वेठा आहियूं। महिरबानी करे हिन जो को मसइलो हल कयो। आए ॾींहुं जो मसइलो आहे, अॼु हिकु ॾींहं जी ॻाल्हि न आहे। हीअ हर रोज़ इहो पाइप लाइन सेवरेज लाइन जेकी टुटियो वञे थी, हिकु नमूने सां सुठे नमूने सां को कमु थी वञे त बहितरु आहे। तो हल्के वारो पाइप लॻाइनि था, ही पब्लिक हेल्थ सर्विस वारा, इन जे लाइ मतिलबु का मामूली ॻाल्हि आहे। हर माण्हू जेको आहे हिते परेशान थिए थो, को लोडर गाॾी आहे या को फैमिली वारो माण्हू आहे, एक्सीडेंट बि थियनि पिया इन मसइले सां। त हीअ ॻोठ वारनि जे लाइ परेशानी आहे, बल्कि रोड वारनि जे लाइ बि जाम परेशानी आहे। त बराए महिरबानी इनखे गुज़ारिश करियूं था त सुठे नमूने सां कमु कयो वञे त बहितरु रहंदो। हिते आवाम परेशान आहे ऐं रोड वारा 6 महीना गुज़री चुका आहिनि, अञा रोड कंप्लीट न थियो। सिर्फ़ु शहर जी ॻाल्हि आहे इहा, ऐं असांजे अॻियां दुकान जे अॻियां पाणी पी रहिया आहिनि। जीअं त हिते रहवासियूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त असां DC टंडो लहर ऐं ॿियनि वस वारनि खां अपील था करियूं त हीउ जेको कमु रोलड़े जो शिकार आहे जल्द खां जल्द थी वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद बचर ख़ासकेली, मेहरान TV न्यूज़ बुकीना शरीफ।